नाज़िर ओस्मान शाउर में सकाफती दिहाड़े के हवाले से पुरवकार तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से सुता सनाउल्ला थेबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, मेहरान टीवी नेटवर्क पारा सिंध जा बेट ज़मीन सिंध की मिल्कियत के सिरेट मल्हाइण जो ऐलान किया वियो। उन हवाले से इतने उस्मान शाहरी में एक शानदार प्रोग्राम मुनक़द किया वियो। अचो तो उन हवालन से इतने मेहमान आयल मानुन से अस गाल बोल कंदासीं तो उनजो वधिक छा चवण आहे। मेहरान टीवी बेन मुख्तलिफ चैनल न्यूज़ के तरफा अज उस्मान शाहरी गुठ में सकाफती दिहाड़ो मल्हायो वियो आहे। ॾाढो ख़ूबसूरत बेहतरीन प्रोग्राम किया वियो आहे। आनंद दोस्तन के प्रेस क्लब वारन के आयल मेहमान के भलीकार चवां थो ऐं उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं इन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कयां थो त इहे अहिड़ा प्रोग्राम कया वञनि। टीवी वाले के हवाले से हमारे उस्मान शाहरी को गिफ्ट दिया है ये, और इंशाल्लाह ताला ये हर साल ये ऐसे ही मनाते रहेंगे। ये दिहाड़े ये सिंध धरती से मोहब्बत करने वालों की शान है। ये अल्लाह ताला हम सिंध धरती के साथ हैं और इंशाल्लाह रहेंगे। तो सुठे नमूने ॾिसंदा असांखे ॾाढी ख़ुशी आहे जेको सिंधी मीडिया असां कोशिशूं करे रहियूं आहिनि। असां उनखे बिल्कुलु सराहंदा। छा आहे जो असांजी जेको सिंध जो सकाफ़त सिंध जो असांजो जेको कल्चर आहे अॼु जो न आहे 5000 साल पुराणो आहे। असां उनखे हिकु दफ़ो वरी उजागर करे हिते असां पेश करे तहज़ीब तो माशाल्लाह 5000 साल पुरानी आहे। असां सभु उन जा मुहाफ़िज़ आहियूं ऐं ही जेको कदम खयो पियो वञे तमामु बहितरीन जो असांजे अचण वारो नस्ल असांजा जेके नंढा आहिनि उन्हनि में शऊर पैदा थिए। प्रोग्राम तमामु बहितरीन रहियो आहे ऐं असांजी जेका सिंधी क़ौम हज़ारनि सालनि खां वठी कल्चर ॾियारो मल्हाईंदी पई अचे। ख़ासि तौर ते असीं निहायती शुक्रगुज़ार आहियूं सिंधी मीडिया जा जे हिन असांजे कल्चर ॾींहं खे उजागर कयो। मेहरान टीवी चैनल जे तरफ़ां जेका ही कदम खयो वियो आहे तमामु सिंधी माण्हुनि जे लाइ ऐं सिंध जे लाइ हिकिड़ी तमामु बहितरीन आहे। ऐं सिंध जी सकाफ़त जे ॾियारे जे हिसाब सां ऐं अजरक टोपी जे ॾियारे सां हिकिड़ी सकाफ़त आहे। सकाफ़त असांजी पहचान आहे जेका मेहरान चैनल जी तरफ़ां मल्हायो पियो वञे। उस्मान शाहरी में पहिरीं मरतबा तमामु बहितरीन प्रोग्राम आहे ऐं जेको आहे सो इनखे असीं सराहियूं था। मेहरान टीवी चैनल है जेके मुख्तलिफ चैनल अज असांजे सभी सिंधियुनि जो गॾिजी करे ही टोपी दे या सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत इन सिरे से रहा बेट धरती जे हिकिड़े इंच जी जेका है असीं हिफ़ाज़त कंदासूं। असांजी धरती जोधन जी धरती है। असांजी धरती दोधन जी धरती है। हिते अहम किरदार जेके आहिनि सिंध में पैदा थिया आहिनि। ही तव्हांजे पासे में मुग़लनि जो जेको कब्रिस्तान है, अरगोननि जो कब्रिस्तान है, तुर्की जो मुक़ाम है जेके हिन वक़्त में मींह वहे जो मुक़ाम चवंदा। इते भी ॾिसो इहे साॻिया मुग़ल पूरिया पिया आहिनि, अरगोन पूरिया पिया आहिनि। लेकिन उन्हनि सिंध सां बग़ावत कई त अॼु उन्हनि जे क़बर ते केरु वञण जे लाइ तयारु कोन्हे। पर जिन सिंध सां वफ़ादारी कई उहे अॼु बि ज़िंदा आहिनि। उन्हनि जे मक़बरनि ते मेला लॻा पिया आहिनि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मिसाल वठूं त अॼु बि ॾिसो या कलंदर शाहबाद इहे ॿाहिरां आया पर इन्हनि सिंध जी धरती सां प्यारु कयो, सिंध जे माण्हुनि सां प्यारु कयो, सिंध जी मिट्टी सां प्यारु कयो त अॼु बि इहो ज़िंदा आहिनि। सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे उहो वॾी अहमियत जे हामिल आहे। सकाफ़त सिंध जी जेका आहे सा तमामु घणी पुराणी आहे। 5000 साल पुराणी आहे। दुनिया में कंहिं बेड़ी क़ौम जी एतिरी सकाफ़त पुराणी न आहे जेतिरी सिंध जी सकाफ़त पुराणी आहे। उन जा बेट सिंध जी मौरूसी हक़ आहे उहा असां सिंधियुनि जो हक़ आहे। असीं कंहिंखे कोन कंहिंजे हवाले कंदासीं। या सिंध जी सूंह आहे जेका क़दीमनि खां अचे पई। असीं उन जा वारिस आहियूं, उन जा वारिस थी रहंदासीं। मेहरान टीवी उन्हनि बहितरीन सिंधी चैनल में हिकिड़ो चैनल आहे जिन हमेशह सिंध जे हक़ जी, सिंध जे सकाफ़त जी, सिंध जे मालिकीअ जी ॻाल्हि कई आहे।